असिस्टेंट कमिश्नर सेवन जनाब अब्दुर्रहीम कुरैशी साहब जी हिदायत ते सेवन शहर मेन ज़ोन इंचार्ज एजाज़ अहमद कालू सोलंकी जी निगरानी में सफ़ाई जो निज़ाम बेहतर थियण लगो आहे। सेवन शहर जो मेन ज़ोन जैमें कॉलेज रोड खां गोल्डन गेट धमाल चौक ताईं, बे तरफ़ हैदराबाद रोड लालबाग रोड जूं हदूं जहाज़ चौक खां शाही बाज़ार पठान काफ़ी कदीमी अलम पार्क ताईं रोज़ानी बुनियाद ते सफ़ाई कई वञे थी। उन सां गॾोगॾु वाटर सप्लाई तोड़े जहाज़ चौक पार्क जी पिण निगरानी कई वञे थी। एजाज़ अहमद कालू सोलंकी इंचार्ज मुक़ररु थियण सां शहर जे मेन ज़ोन में सफ़ाई जो निज़ाम बेहतर थियो आहे तवक़्क़ो रखिजे थी त शहर में सफ़ाई निज़ाम बेहतर खां बेहतर कयो वेंदो। असिस्टेंट कमिश्नर सेवन जनाब अब्दुर्रहीम कुरैशी साहब सख़्त हिदायत कंदे चयो त शहर जे मेन ज़ोन में सफ़ाई सुथराई जे हवाले सां कंहिं क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कबी। रिपोर्ट शाहिद अली टालपुर, सेवन शरीफ। Subscribe to my YouTube channel MSR Studio.